मुंहिंजा माबू अर्ज़ आहे हिकिड़ो दावत खे घणा ॾींहं थी विया मुंहिंजा टे जला कयो महिरबानी करे सभी लल्ला दावत ख़ुदा करणु मुंहिंजी दावत राति पूरी निंड न आई जिते तव्हां राति रहियो 3 किलोमीटर ते मुंहिंजी दावत किबला साईं दावत पर महिरबानी थी पर हाणे जॾहिं थींदी तॾहिं थींदी हाणे थींदी इंशाल्लाह दिल जो भी मरीज आया साईं मुंहिंजा किबला साईं दरगाह शरीफ ते किबला आयो हमेशा जान ते मां कई आस्ते आस्ते दरगाह शरीफ ते आया किबला साईं पर हाणे जॾहिं रखबो करे कंदासीं इंशाल्लाह हाणे जॾहिं रखूं हाज़िर लॻंदो न फिर गला कंदो मुंहिंजे मुर्शिद आयो मां रोटी था रहंदो मुंहिंजा माबू हाणे वटि ॾाढी निंड कोन आई राति अलाह मुंहिंजा माबू मिठा तूं मालिक ख़ुदा कंदा हिते सभिनी खे तव्हां मिटनि माइटनि खे ॿुधायो रस्ते जो हालात चङा ज़मीदारी मां आमदनी न थिए जंहिं वटि माल आहे ॾऊं आहे पोइ फ़ाइदे में ऐं मौसम भी सॼो चेंज थी वियो पानी की पोजीशन अॻिते केतिरो मिले न मिले काई ख़बर न लेकिन माल जो आहे सुन्नत रसूल माल वधायो इन में ही फ़ाइदो माल घणो माशाअल्लाह माशाअल्लाह किलोर बढ़ रही शेख नाराज थी डॉक्टर साहब कहाँ पे आप होते हैं? मैं शेख जैसे रिटायर हूँ पढ़ाता हूँ मेडिसिन में माशाअल्लाह। ये साथ ही 2 किलोमीटर पे रखा है पता चला मैं मुल्तान से चलो भाई आपकी मेहरबानी है। 300 किलोमीटर ये आपसे मोहब्बत के लिए आएंगे किसी बात में आएगी। और दूसरा यहाँ के लोगों को ये बताएं कि क्लाइमेट चेंज होगा इन लोगों को आगे पानी की क्या पोजीशन और कितनी लोगों को पता। हमारा एग्रीकल्चर डिपार्टमेंट हमें गाइड जमींदारी में जो इनकम है उससे डबल माल गाय उसमें ज्यादा है। मैं